शाह लतीफ़ लोकल गवर्नमेंट मुलाज़िम फेडरेशन के पारां नवंदरो के टाउन हॉल में ऑल सिंध कन्वेंशन जो एहतमाम किया वियो, जंहिं में समूरे सिंध के हर नंढे वॾे शहर में लोकल मुलाज़िमन जे अॻवाननि शिरकत कई। अॻवाननि पारां हुकूमत सिंध खां मुतालबो कयो त लोकल मुलाज़िमन जूं पघारूं खे फौरी तौर ट्रेज़री ज़रिए ऑनलाइन कयो वञे। वधीक इन सिलसिले में ॻाल्हियूं थी अॻवाननि सां, त उन्हनि जो छा चवणु आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त असांजो अॼु ऑल सिंध लोकल एम्प्लॉइज़ यूनियन शाह लतीफ़ सिंध जो इजलास आहे, कन्वेंशन आहे सालियानो। ये असां 2016 खां बुनियाद यूनियन जो विधो आहे। 2016 खां हर साल नवंदरे में जेको आहे सालियानो कन्वेंशन थींदो आहे। असांजो मुतालबा आहिनि त असां जेको आहे ट्रेज़री सिस्टम असांजे डिपार्टमेंट सां लागू कयो वञे। वॾे में वॾो मसइलो असां सां ट्रेज़रीअ जो आहे, छो त पघारूं किथे 5,000 थी मिली वञे, किथे 4,000 था मिलनि, किथे 5,000 कटनि था, किथे 10,000 था ॾियनि। पूरे सिंध सां असांजे मुलाज़िमनि सां ज़ुल्म आहे। हालांकि तव्हां ॾिसो जेतिरो कमु जिदोजहद जेतिरो असांजो लोकल गवर्नमेंट डिपार्टमेंट जा कनि था, न ईदुनि ते मोकल आहे, न जेको आहे सो कंहिं इमरजेंसी में मोकल आहे। हाणे लॉकडाउन लॻो पियो आहे, तॾहिं बि जेको आहे सो हर डिपार्टमेंट खे मोकल आहे। असांजे लोकल गवर्नमेंट खे एसेंशियल सर्विस चई करे जेको आहे सो उन्हनि खे मोकिलूं न आहिनि, जेको आहे सो कमु जारी आहे हले थो पियो। इनशाला असांजे जेसिताईं मुतालबा मंज़ूर न थींदा, असां इनशाला आईंदा लाइ पंहिंजो इश्तिहाद जो दायरो वधाए करे सेम हाउस वारो धरणो हणाईंदासीं। इनशाला जल्द थी अॼु ऐलान कंदासीं असां तारीख़ जो। असांजा मुलाज़िम ॾींहुं राति गर्मी हुजे या सर्दी, मुल्क में कहिड़ी बि वबा हुजे, कोरोना हुजे या फ्लड हुजे, जॾहिं गवर्नमेंट कॾहिं बि मुलाज़िमनि खे असांजनि खे इस्तेमालु करणु चाहींदी आहे त सिर्फ़ु हिकिड़ो लेटर कढी छॾींदी आहे त भई बलदिया जे मुलाज़िम एमरजेंसी दौरान ड्यूटी कनि। पर उन बावजूदि असांखे का बि फैसिलिटी कोन मिली रही आहे। ॿियनि इदारनि जे मुलाज़िमनि खे फैसिलिटी मिली रही आहे, डॉक्टर कमु कनि पिया, उन्हनि खे ग्रेड करार ॾिनो पियो वञे। पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे त असांजे लाइ कंहिं बि CM मिनिस्टर या असांजे सेक्रेटरी साहिबु असांखे एप्रिशिएट कोन कयो आहे। ऐं राशिद अली मर डिस्ट्रिक्ट घोटकी खां आयो आहियां। वज़ीर आला सिंध ऐं मिनिस्टर लोकल गवर्नमेंट खां अपील था कयूं त असांजूं पघारूं ट्रेज़री कयूं वञनि ऐं मुलाज़िमनि जो मुआशी क़तलाम बंदि कयो वञे। मुलाज़िमनि जी पघारूं ते धाड़ा था लॻनि, इहे बंदि थियणु खपनि। ऐं CM सिंध बिलावल साहब, आसिफ ज़रदारी साहब ऐं आला इख्तियारनि सभिनी खे अपील कंदुसि त बराए महिरबानी तव्हां असांजूं पघारूं ऑनलाइन ट्रेज़री कयूं वञनि, जीअं त हर मुलाज़िम पंहिंजो पघार सही तरह ऐं हक़ हुनखे मिली सघे।